नाज़रीन, टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे हिक क़ौमी NA 221 ऐं सूबाई तक PS 66 ऐं 67 ते टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे 24 उम्मीदवारनि पंहिंजे नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया, जिन में सिंध तरक़ी पसंद पार्टी जो सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, आज़ाद उम्मीदवार मीर अली नवाज़ टालपुर, पीपल्स पार्टी जे एजाज शाह बुखारी, खुरम करीम सूमरो ऐं आज़ाद उम्मीदवार पीर अहमद सईजान सरंदी शामिल आहिनि। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान। ॾाढो असांजे ॿारनि जी ज़िंदगी मुस्तक़बिल असांजा फसे वेठो आहे। शहर जूं घटियूं रोड रस्ता ॻोठ में बर्बादी जो पाणी कोन्हे, अस्पताल में थोरी रोटी मिले माण्हुनि खे, स्कूल प्राइमरी जेके आहिनि उन्हनि खे ताला लॻा पिया आहिनि या माल जा अनाज जा वखाण गोदाम लॻा पिया आहिनि। इन करे मां सम्झां थो त इहो जेको छा करी तालके जा माण्हू मजबूर करे त असांखे सिंध जी क़िस्मत खे तब्दील करिणो आहे। पर जेकर शाह करीम जे माण्हुनि जी मदद वोट जे ज़रिए मुंहिंजो आगाज़ सिंध खे तब्दील करण जो इन वोट खां शुरू थींदो त इहा मां पंहिंजी ख़ुशकिस्मती सम्झंदुमि। मां सभिनी राज्यनि भाॻनि खे, नौजवाननि खे, ख़ासि तौर ते सभी नौजवान जेके पंहिंजे मुस्तक़बिल खे पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल खे सुठो ॾिसणु चाहिनि था, उन्हनि खे अपील इहा था कयूं त पार्टियूं पोइ झंडा पोइ पहिरियों नालो सिंध मणिजो आहे, सिंध मण खां पोइ नालो सिंधी क़ौम जो आहे। जेकर इहो ज़हन में रखी माण्हू पंहिंजे वोट जो फ़ैसिलो कंदा त इनशाअल्लाह दुनिया ॾिसंदी त हितां रिश्वत, चोरी, ठगी, लुचाई, पाथारीदारी सभु ख़तमु थींदो। ग़रीब मिस्किन माण्हू गाट ऊचो करे फ़ख्र सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो। पुलिस थाणनि जी दांधली, पुलिस थाणनि ते ग़रीबनि खे पकिड़े चोरी, ॾंड वठणु, ही करणु, चिठियूं विझणु, इहो रवाज हिते टंडे मोहम्मद ख़ान ख़त्म थींदो, बावक़ार ज़िंदगी जो आगाज़ थींदो इंशाअल्लाह। डॉक्टर साहब ये बताइएगा कि आप अपनी पार्टी से जो है यहाँ पर इलेक्शन का जो है इलेक्शन लड़ने का ऐलान करेंगे या GD के प्लेटफॉर्म से? देखिए, मैं किसी भी उसका नहीं हूँ उम्मीदवार। मेरी अपनी पार्टी है सिंध की कांग्रेस पार्टी, जमहूरी पसंद पार्टी, जिसका नाम है सिंध तरक्की पसंद पार्टी। हमने इलेक्टोरल प्लेटफॉर्म जो मुतारिफ कराया है जो 1990 से लेकर हमारा था, वो है खादमीन सिंध। मैं खादमीन सिंध के प्लेटफॉर्म से उसके इंतखाबी निशान से इलेक्शन लड़ूंगा। बाकी ये है कि पीपल्स पार्टी के अलावा जितनी अपोजिशन पार्टियां हैं उनसे ताउन भी चाहूँगा और उनसे कोई सीट एडजस्टमेंट का मसला होगा तो उस पर मशवरा करेंगे। साईं, हाणे हिन ॻाल्हि ॿुधो न त माण्हुनि जे मथे में जूं पयूं हुजनि ऐं माण्हू रुॻो खणी खणी छॾे ॾींदा त उहे बि रत पीअंदियूं। ॿियो रुअनि असां वटि हिते जेका बि जागीरदार सियासत ऐं उनजी सरबराह आहे पीपल्स पार्टी ज़रदारी साहब ऐं बिलावल भुट्टो जी अॻुवाणी में शहीद बेनज़ीर खां पोइ जेका पार्टी कमु करे थी, इहो माण्हुनि जो रत पीए, माण्हुनि जो बचा खपनि, माण्हू मजबूर रत खपाए पंहिंजे बचे खे ॿ किलो अटो वठी ॾियनि था, बर्बाद हाल त इनजे करे इंशाअल्लाह उमेद इहा आहे त इहो जेको रत प्यागी जो धंधो आहे इहो सिंध मां ख़तमु थींदो ऐं सिंध में कंहिं नई तब्दीली जा वञाण अल्लाह ताला मदद कंदो, सिंधी आवाम